ब्लैक होल छा आहे? सभ खां पहिरियां ॾिसूं था त ब्लैक होल ठहनि कीअं था। दरअसल ब्लैक होल जो जनम वॾे सितारे जी मौत सां थिए थो। सितारा घणो करे हाइड्रोजन जी वॾे मिक़दार में मुश्तमिल थियनि था, जिन जी कशिश घणे हुजण करे उन जी तिरी में जोरी रद्द अमल जी मदद सां हाइड्रोजन हेलियम में तब्दील थींदी रहंदी आहे। उन दौरान वॾे पैमाने ते तवानाई तापकार जी सूरत में ख़ारिज थींदी रहंदी आहे। तवानाई ऐं कशिश जो वेझो हिकु तवाज़ुन क़ाइमु रहंदो आहे, जंहिं जी मदद सां जोहरी रद्द अमल जारी रहंदो आहे त सितारो मज़बूत रहंदो आहे। जेकॾहिं सितारो असांजे सिज खां घणो वॾो हूंदो त उन जे तिरी में मौजूदु हरारत ऐं दाब जे करे उन में मौजूदु हाइड्रोजन हेलियम खां पोइ भारी अंसर में ॻरण लॻंदी आहे। एसी ताईं जो लोह जहिड़ो ॻरो अंसर ठहणु लॻंदो आहे। लोह सितारे जे तिरी में ठहणु शुरू थींदो आहे ऐं जॾहिं हिकु वॾे मिक़दार में ठही वेंदो आहे त उन जे करे मायो वधी वेंदो आहे, जंहिंजे करे तवानाई ऐं कशिश जे तवाज़ुन टुटी पवंदो आहे। इस तरह सॼो सितारो तिरी में धू करे किरी पवंदो आहे ऐं हीउ सितारो हिकु सेकंड खां बि घटि वक़्त में टुटणु फुटणु शुरू थी वेंदो आहे ऐं सॼो मायो तिरी में रोशनी जी रफ़्तार जे चोथे हिसे जी रफ़्तार सां किरणु लॻंदो आहे। उन लम्हे काइनात जा सभु भारी अंसर ठहणु लॻंदा आहिनि ऐं सुपरनोवा धमाके सां सितारे जी मौत थी वेंदी आहे, जंहिं जे नतीजे में न्यूट्रॉन तारो ठहंदो आहे। जेकॾहिं मायो घणो हुजे त तारे जो सॼो मायो उन जे तिरी में धड़ाम करे किरी पवंदो ऐं ब्लैक होल जी सूरत अख़्तियार कंदो आहे। ब्लैक होल छा हूंदो आहे? जेकॾहिं अव्हां ब्लैक होल ॾे ॾिसंदा ॼण त अव्हां इवेंट हॉरिज़ॉन ॾिसी रहिया हूंदो। ईअं उन खां अॻिते ब्लैक होल खे ॾिसणु मुमकिन नाहे हूंदो, छो जो उन खां पोइ रोशनी अक्स जी सूरत में वापसि नथी अची सघिजे। जेकॾहिं कंहिं शइ जी रफ़्तार रोशनी खां बि वधीक हुजे त उहा इवेंट हॉरिज़ॉन अफ़क़ मां निकिरी सघे थी। उन करे असांखे इवेंट हॉरिज़ॉन अफ़क़ खां अॻिते कुझु ॾिसण में नाहे ईंदो। असां सिंगुलरिटी अकाई जे बारे में कुझु यकीन सां नथा चई सघूं त उहा छा आहे। असां चई सघूं था त सिंगुलरिटी अकाई जो मतिलबु सॼो पोलारी मायो याने मास स्पेस हिकु नुक़्ते मरकूज़ थिए ऐं उन जा का सतह या का मिक़दार वॉल्यूम बि न हुजे, ॼण त असां हिन वक़्तु टे विशाल दुनिया 3 डिमेंशन वर्ल्ड में रही रहिया हुजूं। डेग वेकर ऐं ऊचाई ऐं सिंगुलरिटी अकाई सिर्फ़ु हिकु वसत डिमेंशन ते मुश्तमिल हुजे, उन करे उनखे सम्झी वञणु थोरो मुश्किल आहे। जेकॾहिं असां ब्लैक होल में किरी पऊं त छा थींदो? जेकॾहिं असां ब्लैक होल में किरी पऊं त वेझे पहुचण ते वक़्तु थोरो मुख़्तलिफ़ रवैयो ॾेखारींदो। कंहिं ॿारहें मुशाहिदे लाइ अव्हां इवेंट हॉरिज़ॉन अफ़क़ जे वेझो पहुची ढरा थी वेंदा, एसी ताईं जो अव्हां थधा थी वेंदा ऐं अचानक ग़ाइबु थी वेंदा। अव्हां लाइ वक़्तु तेज़ी सां गुज़रणु लॻंदो ऐं अव्हां खे काइनात तेज़ नज़र ईंदी ऐं हिकु तरह सां अव्हां मुस्तक़बिल खे ॾिसी रहिया हूंदा। ऐं हीउ उन करे थींदो आहे छो जो ब्लैक होल जी कशिश जे करे उन जा आसपास पोला वक़्तु स्पेस टाइम में बि मड़ी रहियो हूंदो। छो जो ब्लैक होल जी कशिश जे करे उन जे आसपास पोलारे वक़्तु स्पेस टाइम बि मुड़ी रहियो हूंदो। उन खां पोइ ॿई शयूं मुमकिन आहिनि, हिकु त अव्हां जी जल्दी मौत ऐं ॿियो उन खां बि जल्दी तेज़ मौत थी वञे, याने उतां जी कशिश एतिरी घणी हूंदी जो कुझु सेंटीमीटर जो फ़ासिलो तइ करण सां लखें भेरा वधी वेंदी ऐं अव्हां उन जे असर जे करे
बर्थ प्लाज़्मा में तब्दील थी वेंदा, उहो बि हिकु एटम खां बि घटि मिक़दार में, या अवां इवेंट हॉरिज़ॉन अफ़क़ खे पार करे तहलील थी वेंदा। ब्लैक होल मुख़्तलिफ़ जिसामतनि जा थियनि था। ब्लैक होल स्टेलर मास ब्लैक होल सिज जी माए जे हिसाब खां कुझु भेरा वधीक वॾा थियनि था, जेके वसत डायमीटर में हिकु एस्ट्रॉइड CRC जेतिरा हूंदा आहिनि, ऐं सुपरमैसिव ब्लैक होल ही कहकशां जे दरमियान मौजूदु थियनि था। हिन वक़्तु दरियाफ़त थियल ब्लैक होलनि में सभ खां वॾो ब्लैक होल सुपरमैसिव ऐं S5014+81 जेको सिज जी माए खां 40 बिलियन वधीक मायो रखे थो, ही 236.7 बिलियन किलोमीटर जी वसत डायमीटर ते मुश्तमिल आहे, जेको 47 दफ़ा सिज खां प्लूटो जे फ़ासिले जे बराबरि आहे।